वसनदना वशफीअना वहबीबना वशाफ़िअना वनाफ़िअना वनूरना वनूर रब्बिना वमहबूबना वमाशूकना वक़ुर्रत अयूनिना ववसीलतना इलल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुनज़िरीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली। अरबी अर्श खां वियो मथे मेहमान रब जो थियो मथे। हीअं कोन पहुतो ॿियो मथे बलगल उलाद कमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया का ज़ुल्मत दूर थी। वियो मुल्क सारो नूर थी कशफत जाद जमालिही। औसाफ़ उनजी जो बयां कहिड़ो करे आजिज़ ज़ुबां। मौला अजह जो मदह खां हसनत जमी ख़िसालिही। इदरीस जी सभ खे सदा आबा अदब हिय इल्तिजा। मोमिन पढ़ो सुबह मसा सल्लू अलैहि वालिही। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि
व अहल बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मोहब्बत सां वॾे आवाज़ सां दुरूद मुंहिंजे सुहिणे हबीब जे मथां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व महबूबिना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मोहतरम बुजुर्गो, प्यारा दोस्तों ऐं भाइरो, रमज़ानुल मुबारक जी 29 तारीख़ अवां जे हिन मस्जिद शरीफ़ में तरावीह जे निमाज़ में क़ुरान करीम जो ख़त्म थियो आहे। जन बि अल्लाह जे बाननि मोहब्बत सां, अदब सां, प्यार सां हिन मस्जिद में या ॿी कंहिं मस्जिद में क़ुरान करीम जो ख़त्म ॿुधो आहे, उन्हनि खे हिकु न ॿ न करोड़े भेरा मुबारकबाद अर्ज़ आहे। इहा इंतिहाई खुश नसीबी आहे, खुशकिस्मती आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बाना मस्जिद शरीफ में गॾु थी करे इमाम जे पोयां, निमाज़ पढ़ाईंदड़ जे पोयां, हाफ़िज़ सगोरे जे पोयां 30 पारा अल्लाह जे कलाम जा ॿुधनि। केॾी न सआदत आहे, केॾी न खुशकिस्मती आहे। हे सारो महीनो जेको असां तव्हां वटां काफ़ी गुज़री चुको आहे, हुजण त ईअं खपे हा त असां हिन महीने जे अचण वक़्तु प्रोग्राम रखूं त हेॾे शान वारो महीनो अचे पियो, हिन में तरावीह जे पढ़ण जो हेतिरो अजर आहे, रोज़े जे रखण जो हेतिरो सवाब आहे, खलाक क़ुरान पाक जे तिलावत जो हेतिरो अजर आहे, ख़ैर ख़ैरात जो हेतिरो अजर आहे। रमज़ान शरीफ़ जे अचण खां अॻु में ई इहा ॻाल्हि महबूब आका जे उम्मतनि जे कननि ते पहुचे हा। मुमकिन हो त कई सुस्त चुस्त थी वञनि हा, काहिल कामिल थी वञनि हा, न रखण वारा रखण ते अची वञनि हा, न पढ़ण वारा पढ़ी वेहनि हा, ऐं अल्लाह ताला जी ज़ात ऐं उन जो सुहिणो महबूब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम सां राज़ी थियनि हा। पर छा कयूं, असांजे दोस्तनि जो पंहिंजो फ़ैसिलो आहे। असां मुस्लमाननि खे अल्लाह ताला सुजाॻीरे बेदारीअ था करे, सम्झ था करे। असीं घणो करे कंहिं आलिम या कंहिं बुज़ुर्ग जे बि मरी वञण खां पोइ चवंदा आहियूं अदा ॾाढो भलो हो। ॻाल्हाई आहे न अदा, जहिड़ो हूंदो त पोइ पिया हुन जा एब ॻोल्हींदासीं, पिया हुन जूं कमियूं बयानु कंदासीं, पिया हुन जूं कोताहियूं बयानु कंदासीं। हिया 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 जॾहिं अल्लाह ताला हुनखे घुरायो, वञी पंहिंजे मालिक जे पाक बारगाह में पहुतो, पोइ अदावारो कर, किथां चादर खण, किथां गुल खण, किथां फलाणो खण, पोइ तोखे अगरबत्तियूं ॿारींदा। जहिड़ो हूंदो न तेसी न। ऐं रमज़ान शरीफ़ जो महीनो बि गुज़री चुको, हाणे अदा अहिड़ो महीनो हो, हेॾे शान वारो महीनो हो, हेतिरी बरकत वारो महीनो हो, हेतिरे अजर वारो महीनो हो त सही, पर रहियो वञी हिकिड़ो ॾींहुं। ॻाल्हायो आहे या न? मां अव्हां खे बर्ज़ कयां, उलमा इकराम खे बर्ज़ कयां त ख़ुदा इब्तिदा महीने जे में बल्कि शोबान जे पोइ तारीख़ ते ईअं हर मस्जिद में, हर शहर में रमज़ान शरीफ़ जे आमद जे ख़ुशीअ जा
प्रोग्राम रखो, ईअं जलसा मल्हायो जीअं असां तव्हांजे सुहिणे हबीब रमज़ान शरीफ़ जे अचण जे लाइ शाबान जे आख़िरी तारीख़ में सहाबन खे विहारे ऐं हिन महीने जो शान ऐं बरकतूं ॿुधायूं। ख़ैर मज़ा मां मज़ा गुज़रियो सो गुज़रियो। अॼोकी हीअ महफ़िल जंहिंमें अल्लाह ताला अव्हां खे हाज़िरी अता कई आहे, मूं जहिड़े बेकार खे बि अल्लाह ताला हाज़िरी नसीब कई आहे। दुआ कयो अल्लाह ताला असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। असां तव्हां ते अल्लाह ताला पंहिंजूं बेपान रहमतूं रमज़ान शरीफ़ में ऐं रमज़ान खां पोइ बि जारी सारी रखे। अल्लाह जा बानो क़ुरान पाक जो ख़त्म जॾहिं थींदो आहे, हिकु हदीस पाक आहे जेका मां हर महफ़िल में बयानु करण जी कोशिशि कंदो आहियां। उहा इहा आहे त असां तव्हांजे सुहिणे रसूल मक़बूल सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त जॾहिं क़ुरान करीम खे पढ़ी 30 पारनि जी तिलावत करे, या निमाज़ में या बग़ैर निमाज़ जे, इहो क़ैद लॻल न आहे। 30 पारा जॾहिं को बि मुंहिंजो उम्मती क़ुरान पाक जा दौर करे थो, तिलावत करे थो, हाणे ख़त्म करे ऐं इरादो थो करे त मां दुआ घुरां, अल्लाह ताला पंहिंजा 3000 मलाइक लाहे थो त मुंहिंजे बाने क़ुरान शरीफ़ जो ख़त्म कयो आहे, क़ुरान पाक पढ़ी पूरो कयो आहे, दौर करे पूरो कयो आहे। हाणे हू दुआ थो घुरे, हुन सां गॾु ॿिया बि दुआ जे लाइ वेठा आहिनि, 5 वेठा आहिनि या 100 वेठो आहे। मलाइको हुननि में गुनाह बि आहिनि, ऐब बि आहिनि, कुसूर बि आहिनि, ग़लतियूं बि आहिनि। अव्हां लही वञो, इहे क़ुरान पाक जे ख़त्म वारा दुआ घुरनि, हू मूं अल्लाह ताला खे अर्ज़ कनि, पंहिंजूं हाजतूं पेश कनि, पंहिंजूं मुरादूं मालिक मिठे खां घुरनि। हुननि जे कुसूरनि जे करे मता दुआ जे मक़बूलियत में का कमी पइजी वञे, हू दुआ घुरनि, तव्हां आमीन चओ त मां अल्लाह ताला उन जूं दुआऊं क़बूल फरमाया। सम्झो था मुंहिंजा भाउ, ख़त्म शरीफ़ थियो त असांखे रोअण जे बजाय मिठाईअ ते ज़ोर हूंदो आहे। ऐं मूंखे 2 ॻोठियुनि जा मुख़्तियारकार साहिब, मूंखे 3 ॻोठियूं मौली साहिब, साईं मौली ग़ुलाम साहिब, मूंखे ही फलाणी शइ ॾिजां, घणो करे त प्लेटुनि ते वेड़ या मिठाई ते वेड़। खिलण जी ॻाल्हि मां नथो कयां, रो, तव्हां मज़ाक न सम्झो। क़ुरान पाक छा थो फरमाए, फलयदहकू कलीलन वलयबकू कसीरा, थोरो खिलनि ऐं रन घणो। सुहिणे रसूलुल्लाह फरमायो, मुंहिंजा उम्मतीयो, जेकी मां सुहिणो मुहम्मद थो ॼाणा, जे तव्हांखे ख़बर हुजे, हा तव्हांजे अख तां ॻोढ़ो सुके न, तव्हां घणे में घणो रो हा ऐं थोरे में थोरो खिलो हा। मुंहिंजे महबूब जा आशिको, इन जे बजाय जो असीं ॿिए पासे मुतवजह रहूं, इन जे बजाय जो असीं इन राति जे नेमतुनि खां महरूम रहूं, इन जे बजाय जो असीं सुस्त ऐं गाफ़िल रहूं, अल्लाह ताला जी ज़ात खे रोई ॿाॾायूं, अल्लाह जे बारगाह में रोई अर्ज़ कयूं, अल्लाह जे बारगाह में गुनाह जी माफ़ी घुरूं, अल्लाह जे बारगाह में अचण वारे साल जूं बरकतूं हासिल कयूं। छो त ही जेका मुक़द्दस महीने में शब क़दर जी रात गुज़री आहे, या अॼु बि इम्कानात हुजे, इन ते मां वज़ाह सां अर्ज़ करण जे लाइ रब जी इज़्न सां इरादो रखां थो पियो। मुंहिंजा भाइरो, इहे सभु मुआमिला ईंदड़ साल जे लाइ असां तव्हांखे घुरना आहिनि, अर्ज़ करना आहिनि, रोइणो आहे, अल्लाह ताला खे बाॾाए ऐं मालिक मिठे खे राज़ी करणो। ख़ुदा जंहिंजी मदीने क़िस्मत कई हूंदी, जेके मके शरीफ़ विया आहिनि, जिन खे रमज़ान शरीफ़ जो महीनो उते नसीब थियो आहे, उन्हनि खां पुछी ॾिसो त जॾहिं रमज़ान जी 27 तारीख़ थींदी आहे, 29 जी राति हूंदी आहे ऐं अल्लाह जे पाक कलाम जो ख़त्म थींदो आहे तरावीह में। सुभान अल्लाह, छा राज़ आहे, छा मज़ो आहे। ख़त्म शरीफ़ पढ़ण वारो इमाम
कारी साहब निमाज़ में जॾहिं तरावियूं पूरियूं थींदियूं आहिनि तॾहिं हथरा खणी दुआ शुरू कंदो आहे। हुन जी दुआ, हुन जूं चीखूं, हुन जो रोअण अहिड़ो रोअण न हूंदो आहे जो रुॻी पाण वेठो रोए। हू दुआ घुरंदो आहे। ख़ुदा जो कसम आहे, किरोड़नि जा मालिक, अरबनि जा मालिक, नौजवान अरब सगोरा जिनखे कॾहिं गर्म हवा बि न लॻी हूंदी, एतिरो गिरियो कंदा हल, एतिरो रोंदा हल, एतिरो तपंदा हल जो माण्हू सम्झंदो आहे त रुॻी हरम में इन माण्हुनि जो रोन न, पर शायदि हरम जे दीवारनि खां बि आवाज़ निकिरी रहियो आहे। अहिड़ियूं अजीब क़िस्म जूं कैफ़ियतूं पैदा थींदियूं आहिनि। इंसान जे दिलि ते हालतूं तारी थींदियूं आहिनि। अखियुनि मां बेख्तियार पाणी जा समुंड थिरी पवंदा आहिनि। ऐं पोइ मको ऐं मदीनो हुजे, मके या मदीने जो हरम हुजे, ऐं गुनहगार जे अखियुनि मां ॻोढ़नि जी वस्कार हुजे, अल्लाह ताला जे दरबार में हथरा खणे ॿुधाए रमज़ान शरीफ़ जो मुक़दस महीनो हुजे त अॼु दुआ क़बूल थिए थी त कॾहिं क़बूल। मुंहिंजा मिठा भाउ तवजो ॾियो, मां अर्ज़ करे वञा, मूंखे इंतिहा ख़ुशी थी आहे जेके मौलवी साहब जन ऐलान फरमाया त असांखे मदरसो क़ाइमु करणो आहे, असांखे फतवा जी दारुल इफ्ता क़ाइमु करणो आहे, असांखे फलाणी शइ क़ाइमु करणी आहे। ग़रीब मिस्कीन माण्हू जेके हूंदा आहिनि अल्लाह ताला उन्हनि खां कमु वठंदो आहे। कॾहिं वॾा वॾा पाण खे सॾाइण वारा रहिजी वेंदा आहिनि, ग़रीबनि खां अल्लाह ताला कमु वठंदो आहे दीन जो। ख़ुदा करे त असां तव्हां में सुजागी पैदा थिए, शूर पैदा थिए, मोहबत ऐं इश्क सां अॻिते विख वधाइण जी कोशिशि पैदा थिए। मुंहिंजे हबीब जा उम्मतीयो, क़ुरान शरीफ़ जो हिन महीने में नुज़ूल थियो आहे। हिन महीने में अल्लाह ताला क़ुरान पाक लाथो आहे। कीअं नुज़ूल थियो आहे, छा बहस आहे, सलात जी आवाज़ बहुत मार्ज़ कंदो आहे वॾे आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सभई सलाह की बोल जेके बाए ही शान वारो महीनो, गुज़री चुकण वारो महीनो, अल्लाह जो प्यारो महीनो आहे। अदा आओ वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। शान त इंतिहाई शान। कंहिं बि ॿिए महीने जो नालो क़ुरान करीम बयान न कयो आहे। रजब शरीफ़ जो नालो न, ज़ुल्क़ाद जो नालो न, शवाल जो नालो न, जुमादुल ऊला या अखरा जो नालो न, रबीउल सानी रबीउल अव्वल जो नालो न, मुहर्रम शरीफ़ सफ़र जो नालो न। अल्लाह ताला जीअं चिट्टो नालो हिन महीने जो बयान कया क़ुरान पाक में, कंहिं बि महीने जो न। अल्लाह ताला फरमाए थो शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। ही उहो प्यारो महीनो आहे जंहिंमें क़ुरान करीम लाथो वियो आहे, जंहिंमें क़ुरान पाक महीने जो शान त बयान थियो, पर शान सां गॾु शानदार थियण जो वजह बि बयान थियो। त ही महीनो शान वारो त आहे, पर छो उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान, हिन में क़ुरान पाक लाथो वियो आहे। मालिक मिठा सॼे महीने में लथो आहे, सॼो क़ुरान लथो आहे। कीअं लथो आहे? अल्लाह ताला ॿी जाइ ते वज़ाहत कई। रफ़मे तो इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिन मुबारकतिन इन्ना कुन्ना मुनज़िरीन। असां क़ुरान खे बरकत वारी रात में लाथो आहे। कहिड़ी रात में अदा? बरकत वारी रात। ॾाढा जवाबरी रात जो, फटाकनि वारी रात, घणे खाई सुम्हण वारी रात, रातिनि ऐं मेलनि मलाखनि खे क़ाइमु करण जे लाइ
फिल्म भरण वाली रात न फी लैलतिन मुबारकतिन बरकत वारी रात, शान वारी रात, मर्तबी वारी रात। मालिक वेठा इहा ॻाल्हि बञा कढियल थी बरकत वारी रात भला अञा वज़ाहत खपे। अल्लाह समय तो अञा बि वज़ाहत वठो। इन्ना अंज़लनाह फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह फीहा बिइज़्न रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फज्र। असां कुरान पाक खे क़द्र वारी रात में लाथो। ॾाढा जवाब ॾियो सुभान अल्लाह सां। सुभान अल्लाह जो अहिड़ो सुहिणो लफ़्ज़ मां अॻु ई ॿुधायो आहे तव्हांखे ॿिनि टिनि जलसनि में बि यादि हुजेव त इन लफ़्ज़ ते को टैक्स कोन, न ज़कात न उछड़। ज़िया साहब ज़कात जो ऐलान कयो त मां हिन दफ़्तरनि में मज़हब मटाए छॾिया जी लिख मां सुनी रहा लिख ज़कात न ॾींदुसि तर सोञा त मैदान थींदो। ख़ुदा जो ख़ैर करे। अल्लाह जा बान रहो। रब जी ज़ात क़ुरान पाक खे कहिड़ी रात में लाथो? ॾाढा जवाब ॾियो। इन्ना अंज़लनाह फी लैलतिल क़द्र असां क़द्र जी रात में लाथो। सॼो क़ुरान क़द्र जी रात में कयल थो। उलमा सगुरा वेठा आहिनि। क़ुरान पाक जे लहन जी मुद्दत 23 साल आहे। के सूरतूं मके में लथियूं आहिनि, के मदीने तैयबह में लथियूं आहिनि, के सफ़र में लथियूं आहिनि, के हदर में लथियूं आहिनि, के महबूब आका जे पाक घर में हबीबन करीम जे प्यारी कुंवार मोमिननि जी मां सैयदा आयशा सिद्दीक़ा जे झोली में हुज़ूर आरामी आहे। उते पे थे अल्लाह जो जिब्रील सगुर लही आयो। हबीब जा आशिक़ो अल्लाह फरमाए थो असां क़ुरान खे क़द्र जी रात में लाथो आहे। 23 साल ते क़ुरान लथो त हिन लाहन मथां मुराद छा आहे? हिते हिकु लफ़्ज़ गौर कजो। हिते छा आहे? अंज़लना। ॻाल्हाए छा आहे अदा? ॿी जाते रब छा थो फरमाए? तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। हिते आहे नज़्ज़ल, हिते आहे अंज़ल। हू आहे तंज़ील खां वरतल, हीअ आहे इंसाल खां वरतल अरबी ग्रामर जे लिहाज़ सां। हू आहे इफ़आल जो बाब, हीअ आहे तफ़ील जो बाब। अंज़ल में इंज़ाल अची वियो। इंज़ाल चइबो आहे यके लाहन खे ऐं तंज़ील चइबो आहे थोरे थोरे लाहन खे। किथे तो रब फरमाए त मूं यको क़ुरान लाथो आहे, किथे पोइ चए मूं थोरो थोरो लाथो आहे। ॻाल्हि अब समझो था ॻाल्हि खे? वरी आवाज़ सां ॻाल्हायो। किथे पोइ चए थोरो थोरो जे नूर अनवार नजमन नजमन थोरो थोरो थी क़ुरान लथो आहे। किथे पोइ चए यको लथो आहे। ॿई ॻाल्हियूं सही आहिनि। सलात वक़्तु मां अर्ज़ कयां वॾी आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। वरी सलाह करो जोश सां मोहब्बत। यको क़ुरान करीम लही आयो आहे लोहे महफूज़ खां पहिरे आसमान ते। इहो आहे इंज़ाल। अंज़लना यको लोहे महफूज़। छा नालो वठा? बेत आहिनि 4। हिकिड़ो बैतुल्लाह जहिड़े मुंहुं करे निमाज़ था पढ़नि। ॿियो बैतुल मक़दस जेको यहूदियुनि जे कब्ज़े में अची वियो आहे। ॿियो बैतुल इज़्ज़त जेको आसमान पहिरे जे मथां आहे। चोथों बैतुल मामूर जेको 36 आसमान जे मथां आहे, जंहिंमें अल्लाह जा मलाइक 70,000 रोज़ वेंदा आहिनि ऐं वरी उन्हनि खे वारो क़यामत ताईं न मिलंदो। उलमा लिखियो आहे उहे 70,000 मलाइक जेके बैतुल मामूर में घिरनि था,
अल्लाह जे पाक बेत जो तवाफ कनि था, रब जी इबादत कनि था, उते रुगी इबादत करे निकिरी बंदि नथा वेहनि। बैतुल मामूर खां पोइ लही बैतुल्लाह में ईंदा आहिनि। मक्के शरीफ में किथे था ॻाल्हायो? बैतुल्लाह में अल्लाह जे पाक घर जो तवाफ कंदा आहिनि, ज़ियारत कंदा आहिनि। अल्लाह जी ज़ात बारका जे प्यारे हजर असवद खे ऐं रुकन यमानी खे चुमंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि। उन खां पोइ सिधा मदीने शरीफ ईंदा आहिनि। मदीने तैयब में सुहिणे हबीब जे दरबार जी ज़ियारत कंदा आहिनि, हाज़िरी ॾींदा आहिनि। उन खां पोइ मथे चढ़ी ॾींदा आहिनि, पर उन्हनि खे वरी क़यामती वारो न मिलंदो। साल से पैदा थियो त मलाइकनि खे हिकिड़ो दफ़ो वारो थो मिले। उहे पंहिंजे बेत में हिकिड़ो दफ़ो था अचनि, पंहिंजे क़िबले में। मके पाक जे बैतुल्लाह में उहे हिकिड़ो दफ़ो था अचनि। मदीने शरीफ ज़ियारत लाइ हिकिड़ो दफ़ो था वञनि। ऐं उन जे बजाय सुहिणे नबी जे उम्मत खे बार बार जो मौक़ो मिले। वरी वरी पिया वञनि भाग वारा, वरी वरी पिया वञनि ज़ियारत वारा। आख़िर हुननि खे मोकल न मिली, हिननि खे मोकल छो? इहा अल्लाह ताला जी हबीब जो उम्मत महिरबानी आहे त ही वेचारा कअबे जो दीदार कंदा, मदीने शरीफ जी हाज़िरी ॾींदा, मोटी जो घर पहुता, ॻोठ पहुता, त वरी हिननि खां गुनाह थी था वञनि। हाणे निंड ॾिसो, इहे त जलसे जा दुश्मन आया हो। क़ुरान पाक जी रहमत नसीब थिएव, आया हो ॿुधण। अञा सजो पियो आहे त पटाटा पिया तोड़ियूं, होशियार थी वियो, मेरी खिलो न। ख़ुदा जी ज़ात ॾिसे थी, मज़ो रही थो। पूरे तवज्जो सां वेही ॿुधो। अञा बि निभाग जी निंड अचे त पंहिंजे अखियुनि खे चूंडियूं हणो। अलाह सुञाणे निंड फिटी वेंदी। सलाह करो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व असहाबिही व अहले बैतिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी दुरूद मुझे सुहिणे नबी ते वरी आवाज़। खुदा जी ज़ात बारकात जी हबीब जे उम्मत ते महिरबानी थी। मक्के खां मोटी आया, मदीने पाक जो दीदार करे मोटी आया। उन्हनि खां वरी बि गुनाह थी सघनि था, ग़लतियूं थी सघनि थियूं पियूं, ॾोह थी सघनि था। रब फरमाए मलाइक वरी गुनाह कोन था कनि, उन्हनि जे फितरत में गुनाह आहे कोन, उहे पाक आहिनि। हिकु दफ़ो दीदार कया त बि गंज थी वियो, पर गुनहगार वरी वरी पिया मदीने मके अचनि त मां रब बख़्शींदो वञा। बैतुल इज़्ज़त में अल्लाह ताला सारो कुरान करीम लाहे पहिरे आसमान ते रखियो। उन सॼे जे लहण जे लिहाज़ सां कुरान पाक में अंज़लना जो लफ़्ज़ आयो आहे। ऐं वरी उतां ई थोरो थोरो थी नबी पाक जे दरबार में बि पहुतो कलाम इलाही। उन जे लिहाज़ सां नजमन नजमन थोरो थोरो जो आयो पे त अल्लाह ताला नज़ल जो लफ़्ज़ आंदो आहे। हू बि सही आहे, ही बि सही। बाबा ॿई ॻाल्हियूं सही आहिनि। ॻाल्हाए ॿई ॻाल्हियूं, वॾे आवाज़ सां ॻाल्हाए ॿई ॻाल्हियूं। छो अल्लाह से क़ुरान लाथो? अल्लाह जा बांधड़ो असांजे नौजवाननि खे रब हिदायत ॾे, असांजे बच्चनि खे रब सम्झ ॾे, शूर ॾे। एतिरो बद दिमाग़ के थी जाहनि जेके माज़ अल्लाह ख़ुदा खे कोन था मञनि। नबी सोने ते भी कई एतराज, पैदाई एतराज अल्लाह चाहन। खुदा शल पनाह में रखे। ऐं वाहियात एतराज, बेसमझियारी ॻाल्हि जेका ॻाल्हि लहे ई न, ठहे ई न, जुड़े। कीअं खुदा आहे? नऊज़ बिल्लाहि को सवाल। दुनिया ते जेका काइनात आहे, जेके बि शख़्सियतूं आहिनि, इंसान आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, तव्हां हर शइ ते गौर कंदव, हर शइ ते तवजो कयो त ज़र्रे ज़र्रे मां तव्हांखे अल्लाह जी कुदरत जो कमाल करे। तव्हां भली गौर कयो। कहिड़ी बि शइ ठहियल हुजे, कहिड़ी बि शइ तयारु हुजे,
हलंदे 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 हिनखे कंहिं ठाहियो फलाणे, इनखे कंहिं ठाहियो फलाणे, इनखे कंहिं ठाहियो फलाणे, हली हली ॻरे ॻरे थकिजी पवंदी। नेठ बेख्तियार तुंहिंजे ज़बान मां दाह निकिरंदी त काइनात खे वजूद ॾियण वारो मुंहिंजो रब करीम खुदा करे जो ईमान पक्को रहे, अकीदो पक्को रहे, मुस्तहकम रहे, मजबूत रहे। मुझे सोने सैयद भेटाई रहमतुल्लाह ताला अलैह, सब जो रहमतुल्लाह अलैह। अर्ज करे वञा सुन्नियो, औलिया किराम जे मज़ारनि ते हौलल क़ुरान किताब जो मशहूर ऐं मरूफ बुज़ुर्ग आहे, वॾो मुहद्दिस आहे, मुफ़स्सिर आहे ऐं एॾो क़ाबिल आहे जो सॼे अरब जा वहाबी आलिम छिता थी पिया आहिनि। हुनखे नथा घटि करे सघनि, मुनाज़रे में नथा मारे सघनि। बादशाह ते ॻाल्हि पहुती आहे। बादशाह चयो हिनखे छॾियो, ही मुहम्मदी बच्चो आहे, केरु थो हिनखे चए? देश कयूं, फॾा कयूं, गोरखूं, फलाणो टीड़ो, केस छा त वेही ॻाल्हायो क़ुर हदीस। उन लिखियो आहे ख़साइस हौलल क़ुरान किताब। उन में लिखे थो त जॾहिं को बि माण्हू क़बर ते ज़ियारत लाइ वञे थो, पहिरां पहिरां मुक़ाम में पहुचे ऐं छा थो चवे, अस्सलामु अलैकुम या अहलल क़ुबूर। त क़बर वारो सलाम ॿुधे थो, जवाब ॾे थो। ॾाढा चयो सुभान अल्लाह। भली ॿाहिरि ॿुधण में न अची, ॿाहिरि तुंहिंजे कन ते आवाज़ न पहुची, पर इहा ॻाल्हि त पहिरीं सलाम जो जवाब ॾे थो, उन खां पोइ क़बर में उथी वेहे थो, उन खां पोइ चए थो छा थो चवी। इहा ॻाल्हि हुन पंहिंजे तरफ़ां कान कई आहे, राय क़ाइम कान कई आहे, इन जे लाइ हुन मुंहिंजे सुहिणे मुहम्मद जी हदीस दलील ॾिनी आहे। पर असां तव्हांजे पारां हदीसूं पढ़े केरु तुंहिंजे पारां वक़्त खे कुर्बान करे, केरु थी? मूं सुहिणे भिटाई साहिब जी ॻाल्हि पे कई त अल्लाह जे वलीअ जे मज़ार ते माण्हू वञे त मक़सद सां वञे, फैज़ पिराइण लाइ वञे, रूहानियत हासिल करण जे लाइ वञे, अल्लाह जे माननि जे मज़ारनि ते वञे, क़बरनि ते वञी इबरत पिराए त रुॻी ही क़बर में कोन आया आहिनि, सुभाणे मूंखे बि अचिणो आहे, मूंखे बि मरणो आहे, मुंहिंजी बि हाजा आया, मुंहिंजो बि हिते डेरो थींदो, मुंहिंजो बि हिते लोढ़ लटबो। बेटा सुने रब जे ज़ाता बरकात जो शान बयान कयो आहे, अल्लाह जी वहदानियत बयान कई आहे, हेकड़ाई बयान कई आहे, रब जे ज़िक्र जी तलकीन तरगीब ॾींदे छा इरशाद फरमायो? सुभान अल्लाह। फरमाए थो वहदहू जे वधिया कंहिंखे तूं हन बुज़ुर्गनि जूं, असां तोखे रुॻी आहे पेट, हा पगिर हणी साईं वारो कजां, दवा ॾिजां का त कुझु नेकाल थिए, मथां हणण हेठां ॿाहिरि बिस्मिल्लाह, ख़ुदा जा ॿार हलो, रुॻी आ ॻाल्हि आहे, ॿियो फिक्री कोन्हे। छा सम्झायो? फरमाए थो वहदहू जे वधिया इल्लल्लाह सी ओरीन, हियो हक़ीक़त गॾियो तरीक़त तोरीन, मारफत जे माथ सी वेसां दर डोरीन, सुख न सुता कॾहिं वेही न वोरीन, कुलम कोरीन आशिक अब्दुल लतीफ जय। भिटाईअ खे बि ख़बर ही त अल्लाह आहे, चओ अल्लाह, ॾाढा चओ अल्लाह। हाणे जेको छोकिरो तुंहिंजे अमर जे ऐं पेट मां निकितो आहे तुंहिंजो भाउ आहे, तुंहिंजे घर मां निकितो आहे तुंहिंजो पुटु आहे, या कंहिं मिट माइट जो औलाद आहे, उन ख़ुदा जे बाने खे रब हिदायत ॾे। अहिड़ो त ग़लति लिटरेचर मिलियो आहे, गुमराह कंदड़ लिटरेचर मिलियो आहे, जो ख़ुदा जो इनकार करे वेही रहियो आहे। भई सारी दुनिया खे कंहिं ठाहियो, कंहिं वजूद ॾिनो, अबाही टेबल फलाणे ठाही,
ये जगह फलाने ठाहियो, ये माइक फलाने ठाही, ये कुर्सी फलाने ठाही, मुझे मौजू हो कोने थोड़ी मार्द कंदो हाला ये फलानी फलानी शे हली 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 जंहिंजे लाइ बि चाहो उन्हें ठाहण वारे के कहें ठाहियो साईं ठाहण वारे के ॾाढा ॻाल्हायो चईं साईं इहो मादो गॾु थियो ज़ाल मुड़ुस मिलिया तॾहिं ठही पियो उन मादे खे कंहिं ठाहियो जंहिं बि शइ ॾे तूं हल त हिन जे करे ठहियो आहे हिन जे करे ठहियो आहे हली 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 अकुल जे अंधे घोड़े ते चढ़ण वारा अकुल जो घोड़ो तुंहिंजो किरी पवंदो मढो थी पवंदो गोॾा खोड़ींदो मञणो पवंदो त मुंहिंजे काइनात जो रब आहे सभु ज़िक्र कयो अल्लाह 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 वॾो आवाज़ कयो अल्लाह अल्लाह जी ज़ात बाबरकात क़ुरान करीम खे नाज़िल फरमायो छाजी लाइ हिदायत जे लाइ असां वटि छा आहे मेड़ खणी वञण लाइ छा लाइ साख खणण जे लाइ भली मथां क़ुरान पाक जे पोतनि ते मिटी वरी वञे बस परे खां बाहो बजी भला सुहारा प्यारा त थी अरे हेड़ो को फ़ैसिलो ग़लति को आहे अल्लाह फरमातो शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा क़ुरान लाथो जो आहे छाजी लाइ माण्हुनि जे पोते जी क़ुरान करीम खे परवाह न आहे इन खे सीने में सांड दिल में देरो ॾे क़ुरान करीम ते अमल कर रब करीम तुंहिंजा ॿई जहान सुहिणा करे क़ुरान शरीफ़ लैलतुल क़द्र में रखो क़द्र जी माना छा ॿ माना या क़द्र जी माना जंहिंजो क़द्र करणु खपे क़द्र वारी रात अबा जंहिंजो ॾाढा जवाब ॾियो जंहिंजो सैन खाइण सां सीरो खाई सम्झी रहण सां न अल्लाह जी इबादत सां अल्लाह जे ज़िक्र सां क़ुरान करीम जे तिलावत सां असांजे सिंध जे माए नाज़ आलम हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम साईं ठटवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त इन रात में 100 नफ़िल पढ़ो घणा नफ़िल में छा ऐं रब जे ज़ात सां गुनाहनि जी माफ़ी घुरो इस्तग़फ़ार घणो पढ़ो अल्लाह ताला जी ज़ात जे दरबार में ज़ारी कयो रब करीम खे राज़ी बनायो क़द्र करण वारी रात जो क़द्र करणु खपे या इहा माना या क़द्र जी माना तक़दीर क़द्र जी माना वरी आवाज़ सां ॻाल्हायो था इन रात में बानहनि जूं तक़दीरूं अल्लाह ताला मलाइकनि जे हवाले कंदो आहे हिन साल में ही मरंदो हिन साल में ही ॼमंदो हिन साल में ही नौकरीअ ते चढ़ंदो हिन साल में ही शादी कंदो हिन साल में हीअं थींदो हिन साल में हीअं थींदो अल्लाह ताला जी ज़ात बरकात जेके तक़दीर जा मामला आहिनि उहे नोट कराए पंहिंजे मलाइकनि खे ड्यूटी लॻाईंदो आहे उन्हनि जे हवाले कंदो आहे या क़द्र जी माना आहे तक़दीर या क़द्र जी माना आहे क़द्र करणु जहिड़ी रात अल्लाह समय थो असां क़ुरान पाक खे क़द्र वारी रात में लाथो आहे ऐं हबीब ख़बर अथव त इहा राति कहिड़ी आहे कहिड़े शान वारी आहे केॾी मर्तबे वारी आहे मालिक मिठा तव्हां ॿुधायो त केॾे शान वारी आहे रब थो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर या हिक ई क़द्र जी राति ॿियनि 1000 महीननि खां भली आहे कीअं इहा राति मिली असांखे वजह इन राति में मिलण जो छा आहे साईं मखदूम मोहम्मद हाशिम बि लिखियो आहे दुर्रत नासीन वारे बुज़ुर्ग बि लिखियो आहे ॿियनि मुहक़िक़ उलमा बि वाक़ियो लिखियो आहे त हिकु दफ़े जिब्रील अमीन सुहिणे हबीब जे ख़िदमत में आयो महबूबन करीमन अलैहिस्सलाम करे या रसूल अल्लाह अॼु हिकिड़ो अजीब वाक़ियो तव्हांजे ख़िदमत में बयान थो कयां साईं फरमायो ॿुधा साईं हज़रत मूसा जे उम्मत में
कंहिंजी उम्मत में मिठा हिकिड़ो शख्स हो शमऊन नालो हो गाज़ी हो इंतहाई दिलेर हो वॾो मुजाहिद मर्द हुयो तलवार हथ में कान ही नेज़ो खंजर न हो तीर न हो छा हो मरीज़ल उठ जे ॼारीअ जो हॾो छा दा ॼारीअ जो सुकल हॾो उहो हथ में हूंदो हो ऐं मैदान में जो लहंदो हो त हज़ारनि खे केराईंदो यहूदी हैरान हा काफ़िर हैरान हा भई हिनखे छा कजे ही आहे कहिड़ी शइ बस करे छॾियूं कॾहिं बि कंहिंखां किरे न कंहिंखां मरे न काफ़िरनि खे मारे जंग जे मैदान में कामयाबी हासिल कंदो हो फतेह हासिल कंदो हो अल्लाह ताला जी ज़ात बरकात हबीब करीम अलैहिस्सलाम जिब्रील अर्ज़ करे या रसूल अल्लाह पोइ काफ़िरनि सोचियो त कीअं हिनखे असीं शिकस्त ॾियूं कीअं हिन मां जान छॾायूं विढ़ण जे बजाय साम्हूं मुक़ाबले करण जे बजाय उन्हनि रस्तो कहिड़ो इख्तियार कयो जो उन जे घर वारी बीबी साहिबा ॾे कंहिं औरत खे मोकिलियऊं त पैसा जेके चईं से तोखे ॾियूं लालच ॾिनऊं तूं असांखे पंहिंजो मुड़ुसु ॿधी ॾे काफ़िर हमेशह साज़िश त कंदा आहिनि न छा ॻाल्हायो हींअर सारी दुनिया ते जो हुकूमत कयो वेठा आहिनि हे साज़िशूं आहिनि मुस्लमान पाण में विढ़ो पवनि हुननि जो भलो छो पवे अल्लाह ताला जी ज़ात बरकात बांधो औरत बेअकुल ही कमाकुल ही बेदिमाग हुई उन सोचो कोन त मुंहिंजे मुड़ुस जी कहिड़ी इज़त आहे उन लालच ते वाइदो कयो त मां तव्हांखे पंहिंजो मुड़ुसु ॿधी ॾींदुसि ॿुॾी वियो ख़ुदा तो ढके ख़ुशि न थींदो हर को चुप थी थो वञे अल्लाह ताला शल रहम ऐं करम फरमाए ॿधी ॾींदसि ठीकु आहे छा में ॿधंदीअ कि रसा वठी ॾियो वॾो हिकिड़ो रसो वठी आया सुलो मज़बूत हुजे उहो हिन जे हवाले कयूं राति जो मुड़ुसु वीचारो जंग खां किथां मोटियो थकल हुजे इंतिहाई थक हुजेसि अचे जो खट ते सुम्ही रहियो आहे निंड अची वई आहे गहरी निंड आहे उन औरत छा कयो जो हिन पासे ईस खां रसो विझी गंढे ॾेई वरी हिन पासे आंदई सॼे छातीअ ते रसो फेराइजी वई आहे कढियूं ॾींदी वई आहे पर डपु होसि त मतां जागी पवे मतां ख़बर पइजी वञेसि ॾिसां त केतिरी निंड आहे ॿधण खां पोइ कुझु टाइम इंतज़ार कयां जेकर न चुरे पुरे त पोइ वञी काफ़िरनि खे ॿुधायां तलवारूं खणी अचो ॿधो पियो आहे हीअ अञा काफ़िरनि ॾे वई न आहे हीअ अलाह जो बानू थकल त हुयो पर इंसान पासो वराईंदो आहे हिन पासो जो वरायो त मथां रसा मालूम थिया अखियूं जो खोले त रसा वरिया पिया आहिनि बिस्मिल्लाह करे जो थिए त रसा टुकड़ा टुकड़ा थी विया ॻाल्हि खे जी छा हो इन कैद कुन अज़ीम औरतुनि जो मकर वॾो आहे चई साईं मिड़ी भोग कयो मूं चयो ॾिसां त केॾी रब ताक़त ॾिनी अथई अलाह ताला शल रहम करे ठहियो रसा त विया हलिया ॿिए ॾे वरी माण्हू पुछायो छा कई चई टोटा टुकड़ा पिया आहिनि मां छा कयां एतिरी ख़ुदा हुनखे सघ ॾिनी आहे जो रसा न बि भला ज़ंजीर था वठी अचो वरी वॾो ज़ंजीर वठी आया फुल्हा कड़ा हुजनि इंतिहाई मज़बूत हुजे अल्लाह जो बानो वरी कुझु ॾींहंनि खां पोइ मोटी जो आयो सुतो आहे आराम ई थियो आहे त हाणे हुन घर वारी वरी ज़ंजीर फेराए ज़ंजीर फेराई साॻियो पासो वराई त सिर ज़ंजीर आहे बिस्मिल्लाह करे जो थे त ज़ंजीर बि टुकड़ा टुकड़ा मुझे भिटाई सुन जो शेर याद आयो हमें तो 9 हींअर 10 डाविणियूं 15 पींढ पियासे जॾहिं सजण यादि कयासे त छिरक चिनाई हे कहिड़े न बीठा ज़ंजीर न बीठा रसा घर वारी खे कीअं अञा आज़माईंदे छा चई आज़माइणो त आहे
केड़ी तोखे खुदा ताकत ॾिनी आहे नथा रसा तोखे काबू करे सघनि नथा ज़ंजीर तोखे काबू करे सघनि जेकॾहिं मां कॾहिं खणी पंहिंजी तब आज़माई कयां कुझु तबई करे तोखे ॿधणु चाहियां त छा में ॿधजंदे हेठां करे पुछेसि थी छा में काबू थींदे अल्लाह जे नेक बाणे साफ़ दिल बाणे चयो मूंखे ज़ंजीर कोन रोकींदा रसा न रोकींदा बाक़ी मुंहिंजे मथे जा वार वॾा आहिनि जे इन्हनि में ॿधिजी पवां त पोइ इहे न छिजंदा छो त मुंहिंजे जिस्म जो हिसो आहिनि मुंहिंजे जिस्म जो जुज़ो आहिनि इहे कोन छिजंदा हिन दिलि में सोचो त ॿधंदी मां बि इन्हे में वरी कुझु ॾींहं गुज़रिया अची अल्लाह जो नेक माण्हू सुम्ही रहियो हिन छा कुझु पथर वारी जेका ईसा सेड़ा बि वारी काठी आहे उन में वारनि खे गंढियूं ॾींदी वई गंढियूं ॾींदी वई गंढियूं ॾींदी वई कंहिं महिल ॾिठई त हाणे निंड गहरी में आहे वठी थी डोर पाए काफ़रनि ॾे हलो ॿधो पियो आहे तलवारूं खणी आया अल्लाह जो माण्हू घेरे में अची वियो आहे काबू थी वियो आहे हिन खे उन ॿधल खट समेत खणी अचे हिकिड़े पंहिंजे जॻह में काबू क़त्ल कयूंसि मारियूंसि सफ़ा ॾियूंसि हिकिड़े चयो त न ईअं न हिन असांजा कई मिट मारिया आहिनि कई काफ़र कुठा आहिनि अल्लाह जे बाने ॾिठो त सभु अचे गॾु थिया हल तॾहिं अखियुनि मां पाणी आणे मथे निहारे चथो न कर ढोल ढिलो ना तो निमाणी असां कोन्ही कमीनीअ जो बग़ैर तो बिनो तुंहिंजो नाम लो वठियो वेठी आहियां मौला पेट ला कोन विढ़ियो आहे पैसनि लाइ कोन विढ़ियो आहे दुनियावी कम लाइ न विढ़ियो आहे तो रब जे दीन जे लाइ विढ़ियो आहे तुंहिंजे क़ुर पाक तुंहिंजे पैगाम जे लाइ विढ़ियो आहे तुंहिंजे नबी पाक जे तरफ़ां विढ़ियो आहियां ऐं रब करीम मौत त नेठी ईंदो ईंदो न त ॻाल्हि पर ख़ुदा करे जो चङे तरीक़े सां अचे बेटा में तो तकर की न सुई जे सीर न घिड़े हा सुहिणी हित हयाती ॾींहणा न हमेशा हुई सुहिणीअ खे सैयद चए विधो कुर्ब कुही मरणी हूंद हुई पर ॿुॾीअ जा ॾींहं थिया मरणो त नेठ आहे पर कंहिं मुहसर सां कंहिं सुठी राह ते अल्लाह जे बाने मथे निहारे चयो मौलाए करीम मरी त नेठ अचणो आहे नेठ जहान सड़णो आहे पर अॼु मूंखे दुश्मन जे हथां न मारा मौला हिननि खे ख़ुशी नसीब न थी अल्लाहुम्मा कफ़िनीहिम बिमा शीत या काफ़ी ऐं रब जी वणई तीअं बचा हिन जी दुआ घुरण ऐं अल्लाह जे मलाइक कन में अची ॻाल्हायो ए बाना ग़म न कर निधन को नहीं हुन जो पंहिंजे काफ़र ते नाज़ आहे तुंहिंजो पंहिंजे रब करीम जे रहमत ते नाज़ आहे परेशान थी अकेलो नाहे रब जी रहमत तोसां है मदद तोसां है कुवत तोसां है साथ तोसां है जंहिं संभ में तोखे ॿधो अथनि पुत खे लोॾण तुंहिंजो कमु आहे संभ केराए काफ़रनि खे दफ़न करण मुंहिंजो कमु आहे या रसूल खुदा जे वली रब करीम जे प्यारे खे अल्लाह जे मलाइक कन में आवाज़ कयो आहे त घबराहट जी का ज़रूरत कान्हे का परेशान न थी इन थंभ खे लोॾो ॾे ॿधो पियो आहे काबू लॻो पियो आहे क़ैद लॻो पियो आहे हिकिड़ो काफ़िर भॼी आयो अॼु ख़बर पवंदी घणेई असांजा मुड़ुस मारिया आहे वरी ॿियो थो चवे अॼु तुंहिंजे पाक अखियुनि खे कढंदासीं को थो चवे त ॾंद भञंदासीं को थो चवे त टुकड़ा टुकड़ा करे गोश्त कढंदासीं को चवे थो त आंगुर आंगुर वढींदासीं को चवे थो त हीअ ईज़ा ॾींदासीं को चवे थो हीअ धमकियूं ॾींदासीं को चवे थो तरह तरह तकलीफ़ूं ॾींदासीं हिन खे ग़म ई कोन्हे को ॾुख ई कोन्हे को फिक्र ई कोन्हे को ही जेकी ॻाल्हाइनि था के तो ॻाल्हाईंदा रहो मुंहिंजो रब मूंसां गॾु
जंहिंजो ईमान कामिल आहे तंहिंसां रब्बानी मदद शामिल आहे। अल्लाह जा बान जॾहिं ॾिठईं त सभ जे गॾु थिया आहिनि, को बि रहियो न आहे। चमेली ॿाहिरियूं गेट बंदि कयो, अचण वारा अची विया, तलवारूं खणो, तीर खणो, लठियूं खणो, भितर खणो, पथर खणो, जंहिंखे जेका हथ में शइ उहा खणो, प्यार थी उथनि था पिया। हिन लोडो जो खणी ॾिनो त थंभ निकिरी वियो आहे, जा मथां जो लहे त सभई अलाह जे हवाले, सभई मरी विया, तबाह थी विया, ख़तम थी विया। ऐं हिन 1000 महीना लड़ाई कई। घणा महीना? ॾाढा जवाब ॾियो। हिकिड़ो महीनो रोज़नि जो आयो त बि न पुॻी। हा साईं, हिकिड़ो महीनो ॾिसण में मुड़ुस लॻो पिया जो शींहं, खाइण ते छॾ त दॿके जो बि ख़ैर। ॻाल्हायो खिलो हक़ीक़त आहे। बर्फ़ जे पाणीअ ते विहा त लोटनि जा लोटा चट, रोज़ो रख तबियत ठीक न आहे। खुदा सुधारई मुस्लमान, खुदा सुधारई। मुंहिंजे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात उम्मती हो, ही अल्लाह जो बानो आहे। 1000 महीना, घणा महीना? मखदूम साईं लिखियो त 83 साल ऐं कुझु ॾींहं थींदा। 1000 महीना अल्लाह जे बाने लड़ाई कई आहे, काफ़िरनि सां लड़ियो आहे। जॾहिं ॻाल्हि जिब्रील अमीन करे बसि कई आहे, वाह मुंहिंजा रहमत लिल आलमीन हबीब। पाण फरमाए जिब्रील, पोइ इहो एतिरो मुजाहिद, इन्हे जी त उमिरि एतिरी हुई। 1000 महीना त लड़ाई थी आहे। उन खां अॻु में जेसिताईं वॾो थियो, जवान थियो, त हिन नबीअ जे सोबत में पहुतो। उन खां पोइ हिन जी ॿी ज़िंदगी वफ़ात वारी बि आहे। मुंहिंजे उम्मत जी एतिरी उमिरि त कान्हे। 83 साल ते जेको पहुचे थो वठंदो आहे। हेॾी ॻाल्हायो त सही, उहो चारो कुरारो थी वेंदो, ज़ईफ़ थी वेंदो, उमिरि एतिरी कान्हे का, एतिरी लड़ाई करे कोन सघंदा। भला जेकॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थिए, हज़रत मूसा जो उम्मती मुंहिंजे उम्मत खां शान में वधी वञे, उम्मत खां बरतरी खणे, उम्मत खां मथे हुजे, छा थो सम्झी जिब्रील? इन्हे जो हल कहिड़ो आहे? अर्ज़ कर सोना हल सवलो आहे। अव्हां जा हथ खजंदा ईंदा, रंग लॻंदा ईंदा। तव्हां दुआ घुरो, सोहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात हथ खणी अल्लाह जे बारगाह में दुआ घुरी त मुंहिंजा मौला फ़ैसिलो बि तो ॾिनो आहे। कहिड़ो फ़ैसिलो? कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरून बिल मारूफ व तनहौन अनिल मुनकर व तुमिनून बिल्लाह। ऐं हबीब जा उम्मती तहीं भली उम्मत आयो। मालिक फ़ैसिलो तो ॾिनो आहे त मुंहिंजी उम्मत भली उम्मत आहे, शान वारी उम्मत आहे। पोइ जंहिं 1000 महीना लड़ाई कई आहे, उहो हिननि खे मारे ॾींदो दर्जे में, शान में। रब फरमाए मुंहिंजा हबीब का गणती न कयो, मां हिकु राति थो तव्हांखे ॾियां जो होॾा 1000 महीननि वारो बीहे, हेॾा हिकु राति मल्हाइण वारो बीहे, त ही दर्जे में हुनखे मारे ॾींदो। इहा आहे लैलतुल क़द्र। ॾाढा ॻाल्हाया, कहिड़ी राति आहे? इहा आहे शबे क़दर, जंहिंजे लाइ क़ुरान पाक जा चिटा अल्फाज़ आहिनि त लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। हिकु ई राति 1000 महीननि खां भली आहे। सलात मुंहिंजे सोने रसूलुल्लाह ते पर वॾी आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो मुंहिंजा महबूब जा हज कर। रात में अल्लाह जो पाक कलाम रही आयो आहे, क़ुरान पाक जो नुज़ूल थियो आहे। इब्तिदा किथे थी? गारे हिरा में। ॻाल्हायो किथे थी मिठा? मके शरीफ़ में। रब करीम शलसाता सभिनी जो वागो वराए। ॾाढा आमीन चओ। ॾिजो था मथां क़बूल पइजी वञे छा? खुदा करे वरी वरी
वरी वरी मूंखे तो हिकिड़ो दोस्त चए मौलवी साहब हुकूमत ख़र्च ॾींदो ई छा मुंहिंजो छो पर बि आए मुंहिंजो अचां कोन थो आणाए थो मुंह में कहिड़ी ताक़त आहे मां नथो अचां आणाइण वारो तूं आणाए चयो सुभान अल्लाह रब बार बार नसीब करे वरी वरी नसीब करे खुदा जी ज़ात आहे बरकात बानणो सुने रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात जे लाइ असांजो अक़ीदो कहिड़ो आहे हिकिड़नि जो अक़ीदो आहे त 40 सालनि जे उमिरि ताईं नबी साईं खे ख़बर ई न हुई त को नबी आहे को पतो ई कोन हो नऊज़ बिल्लाह हुननि जो चवणु त हिकिड़ो बकरनि चाहण वारो आम अरब हो जिबरील खणी ॿाहिरो त हल तूं नबी आहे खुदा पनाह में रखे आमीन चओ वरी आवाज़ सां आमीन चओ असांजो बाको बनीअ जो जहिड़ो आहे को मकादे जो जहिड़ो आहे को ठीकनि जो जहिड़ो आहे को हरू भरू इलेक्शन जो जहिड़ो आहे छा न ॾुख थींदो आहे त 40 साल त वॾा आहिनि 30 साल त वॾा आहिनि 20 साल त वॾा आहिनि 10-5 साल त वॾा आहिनि सहाबी पुछे थो मता वजबत लकन नुबुव्वह हबीब कॾहिं तुंहिंजे लाइ पैगंबरी साबित थी आहे तव्हां फरमायो था इन आदम लमुनजदिलन फी तीनतिही अञा आदम पंहिंजे मिटीअ में ॻोल्हियो पियो आहे त मां मुहम्मद नबी आहियां असांजो अक़ीदो बि इहो आहे तुंहिंजो इहो आहे जे आहे त हथ मथे खां ठूठो न सुहिणे हबीब जा आशिक़ो शवाहिद आहिनि दलाइल आहिनि गवाह आहिनि सबूत आहिनि हुज्जतूं आहिनि बराहीन आहिनि असांजे सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी आशिक़नि घटि न कई आहे किताब पढ़ी ॾिसो शवाहिदुन नबुवत पढ़ो अल्लाह ताला जा मानव दलाइल नबुवत पढ़ो दलाइल नबुवत बेहकी जो पढ़ो ॿियनि बुज़ुर्गनि जा किताब पढ़ो त छा मुंहिंजो हबीब कॾहिं नबी आहे अरे आसमान नहा ज़मीनूं नहियूं इंस नहा जिन नहा काइनात ज़र्रो ज़र्रो ॿियो न हो अव्वल वजूद बि हबीब जो थियो आहे त पैगंबरी बि मुस्तफ़ा करीम खे मिली आहे ॿिया त सभई मुस्तफ़ा जे दर जा गदागर आहिनि चओ छा आहिनि सुन्नी बात पते चओ छा आहिनि मुंहिंजो तुंहिंजो अक़ीदो पोइ अवल मुंहिंजे हबीब जी परवाना जो ईमान इहो आहे आशिक़नि जो अक़ीदो इहो आहे नबीअ जे ग़ुलामनि जो अक़ीदो इहो आहे सहाबनि जो अक़ीदो इहो आहे हुज़ूर पाक जो चाचो हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु वो हबीब जे अर्ज़ करे या रसूल अल्लाह व अंत लम्मा वुलिदत अशरकतिल अर्द बिनूरिक वदातिल उफ़ुक़ हबीब तहां जॾहिं ॼावा हा जे नूर सां ज़मीन रोशन थी हुई पासा सॼे जहान चमकिया हा इन साॻे गुफ़्त में छा थो अर्ज़ करे हबीब वरत नारल खलील मुक़तत मां इब्राहिम जी बाह ठरी ही खुदा फरमायो त ठरी वञ पर ॻाल्हि कहिड़ी जो तूने बाह में लिखी आयो है तुंहिंजा कदम ईंदा विया बाह मां बाग़ थींदा विया सहाबनि जो अक़ीदो कंहिंजो कंहिंजो ही मुहम्मद आका जे ग़ुलामनि जो अक़ीदो आहे मुस्तफ़ा जे ज़ात जे ज़बान मां क़ुरान ॿुधण वारनि जो अक़ीदो आहे नबी जे पुठियां निमाज़ पढ़ण वारनि जो अक़ीदो आहे मुहम्मदी शागिर्दनि जो अक़ीदो आहे मोरे या दादो जे मौलवी जे शागिर्द जो न मदीने जे यूनिवर्सिटी शागिर्दनि जो अक़ीदो आहे त नबी पैदा बि अॻु में आहे नुबुवत मिलियल बि अॻु में आहे अब तहांजो अक़ीदो आहे पर जे किथे बोतल कंहिं प्यारी में भाकुर पाए त फिरी वेंदे खुदा पनाह में रखे लिचक पैदा न कर कमजोरी पैदा न कर मायूसी पैदा न कर खुदा तुझो आहे मोहम्मद मुस्तफ़ा तुझो आहे या रसूल अल्लाह सुहिणे रसूल अल्लाह जी ज़ात
हलंदा हा त वण सलाम कंदा छा चवंदा हा अस्सलात वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह। वो नबी न हो त वणनि छो थिए चयो मोली वरी वञनि था पत्थर सलाम कंदा हा। साईं फरमाया त मां उहो पत्थर अञा सुञाणा थो जॾहिं मके में मां नंढो हूंदो हुअसि।